कंदकोट खां रिपोर्ट कर रहा है अब्दुल खालिक चाचर। कंदकोट वेझो गोसपुर शहर जो रवासी मोहम्मद ईसा मीरानी चे आज साणो अर्ज सेक्रेटरी स्पोर्ट्स सिंध जनाब हाफिज अब्दुल हादी खान बिलुक साहब ऐं DC कश्मीर एट कंदकोट के सिंध के क़ौमी रांदि मल्लाह खड़े जो मल्ह पहलवान मोहम्मद ईसा मल्लाह मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त साईं जन अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु करियां थो त मुंहिंजो सिंध जो क़ौमी रांदि मल्ह में गोॾो टुटी पियो आहे ऐं गुज़िरियल 2 सालनि खां मरीज़ आहियां। उन इलाज कराइण में मुंहिंजा तक़रीबन 10 खां 12 लाख रुपया लगी चुका आहिनि। मुंहिंजी हिन महिल ताईं हुकूमत सिंध समेत कंहिं बि सरहदी वारे सार न लधी आहे। मूं केतिराई दफ़ा सिंध जे नुमाइंदगी कंदे पंजाब ऐं बलूचिस्तान में मल्ह जा केतिराई मुक़ाबला खटी करे सिंध सूबे जो नालो रोशन कयो आहे। उन सां गॾोगॾु सिंध में बि कुझु नाले वारनि मेलनि में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे चुको आहियां। उन मुखिया मलाखड़नि में भिट शाह कलंदर लाल शाहबाद ऐं सिंध TV तरफ़ां करायल शेर सिंध मल्ह मुक़ाबला क़ाबिल ज़िक्र आहिनि। मुंहिंजी अव्हां समेत सभिनी आला अख़्तियारनि खे मुअदबाना अपील आहे त मां हिन वक़्त बि बीमारी जे बिस्तरे ते आहियां ऐं हिन महांगाई जे दौर में ॾाढी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहियां। उन लाइ अव्हां खे हथ अदब सां ॿधी अर्ज़ु रखिजे थो त मुंहिंजी माली मदद कई वञे या वरी को फंड या वज़ीफ़ो जारी कयो वञे त जीअं मां पंहिंजे रहियल ज़िंदगी सुख सां गुज़ारे सघां।